कोट गुलाम मोहम्मद में मेहरान प्रेस क्लब जी इफ्तिताही तकरीब शानदार नमूने सां मुनक़द कई हुई, जंहिंजो इफ्तिताह पाकिस्तान पीपल्स पार्टी तलका कोट गुलाम मोहम्मद जे सदर हाजी रफ़ीक अहमद भुरगड़ी रिबन कटे कयो। तकरीब में हनीफ खान कायमखानी, राजा तोसीफ भुरगड़ी समेत ॿियनि मोअज़्ज़िज़ महिमाननि ख़ुसूसी शिरकत कई। इफ्तिताही तकरीब जी शुरूआत तिलावत कुरान पाक सां कई हुई। उन मौक़े ते मेहरान प्रेस क्लब जी नई बाडी मुतफ़िक़ा राय सां चूंडी हुई, जंहिंमें सदर ज्ञान प्रकाश, जनरल सेक्रेटरी ज़हीर जट, नायब सदर एहसान बंदेशाह, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सुरेश कोहली, जॉइंट सेक्रेटरी सागर कोहली, फिनेंस सेक्रेटरी अशोक शर्मा, ऑफिस सेक्रेटरी इकबाल खासकेली, एग्जीक्यूटिव बॉडी चेयरमैन डॉक्टर मेवाराम महराज के चूंडियो वियो, जॾहिं त मीर ज़मान जट, रेहान मुगल ऐं राशिद चांडियो खे एग्जीक्यूटिव बॉडी मेंबर ऐं लीगल एडवाइज़र राहिल कायमखानी के चूंडियो वियो। चूंडियल उहिदेदारनि पारां आयल महिमाननि खे सिंधी अजरकूं ऐं गुलनि जा हार पाराया विया, जॾहिं तक़रीब में शिरकत कंदड़ महिमाननि खे पिणु सिंधी अजरकूं पारायूं वयूं। तक़रीब में सीनियर सहाफ़ी प्रताप माली, नोमान राजपूत, शकील अनवर मैयो, सोहेल खासकेली, ज़ोहेब बलोच, राणा जी किराना, सतराम कोहली, अब्दुल रज़ा खासकेली, नारायण विलागर समेत केतरनी सहाफ़िन ऐं शहरनि शिरकत कई। तकरीब में आयल महिमान पीपी तलका सदर हाजी रफ़ीक अहमद भुरगड़ी चयो त सहाफ़त जी आज़ादी, सहाफ़िन जे इतिहाद ऐं ज़िम्मेवार सहाफ़ती समाज जी सची तर्जुमानी करे सघे थी। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी, सोशल मीडिया सेंटर सिंध। कई किस्म जो अॻे शराब खानो इहो हूंदो, पर हाणे वञे हीरोइन आइस काई वञी पुॼी आहे। असांजे शहर इन खां पाक कोन्हे। अवां हिमत कंदो इंशाअल्लाह ताला। मूंखे उमेदु आहे अवां सभु दोस्त गॾिजी जेके बि रिश्ते जा कुझु दोस्त आहिनि उन्हनि अॻ में वेठा सीनियर असांजा उहे कुझु चंद माण्हू आहिनि जेके हक़ सच लिखनि था। बाक़ी अक्सर तरह आहे, केॾी महिल मुख़्तार कार जे दर ते बीठी आहे, केॾी महिल डॉक्टर चयो असां छो अचूं हिते अचूं था, असांखे उहो टाइम पूरो कनि था नथा ॾियनि। पेशेंट अचे थो सीरियस आहे, पर हिनखे लेटर ऑफर ॾियो, ही करे बीठा आहिनि सिर ते $2 वठण लाइ करे। तो आम दोस्तनि खे इहो महिरबानी करे इनखे पंहिंजो धंधो न ठाहियो, पंहिंजे फ़र्ज़ में शामिल कयो। असांजो फ़र्ज़ु आहे, हिकिड़े आऊं सियासत में आहियां त असांजो फ़र्ज़ु कोन्हे। असांजो मूं जिते बि मौक़ो मिलियो हूंदो मूंखे हक़ सच ॾियणो हूंदो। इंशाअल्लाह ताला आऊं तव्हां सां गॾु आहियां। हक़ ऐं सच जी जेका रुकावट थिए उनजो मां अटकण इहो ज्ञान हिकिड़ो ग़रीब जो ॿार आहे, हिनखे सच लिखण था कयो, हिनखे तकलीफ़ थिए थी, आऊं सां गॾु बीहंदो। प्रताप आहे, जेके बि हक़ सच लिखो, मंशियात जे ख़िलाफ़ लिखो, करप्शन के खिलाफ लिखो, चोर बाजार के खिलाफ लिखो, बाबरा के खिलाफ लिखो, जेके भी शयूं आहिनि ना दवागे उनखे लिखो। बिल्कुल लिखंदो तॾहिं मसला इहे उजागर थींदा, मसले जी दिशा की हवा कंदा। अवां जो हिकिड़ो फ़र्ज़ में शामिल थींदो। नुमाइंदा आहियो, प्रेस माना तव्हां हिकिड़ा समाजी नुमाइंदा आहियो। अवां इहो फ़र्ज़ु खणी आया आहियो, माना हलफ़ हिकिड़ो तव्हां बाक़ाइदे कयो आहे, सच असीं लिखंदासीं। अॻे प्रेशराइज़ माना अवांजे कलम में वॾी ताक़त आहे। ईअं कोन्हे हिकिड़ो पे लिखी छॾे ॾींदा $2 मिलिया मूं छॾियो, ईअं न। ये हमारे फर्ज थियो कर्तव्य है, ये कौम जो, ये अवाम जो हमारे कर्ज है। इंशाअल्लाह ताला ये अवाम असांखे मूंखे उमेदु आहे तव्हां सभु गॾिजी इन मसइलनि खे उजागर कंदा त भले हिकिड़ो ॿियो बि भले खुलनि, जेतिरो इज़ाफ़ो थींदो उहे सभु सच ते बीह रहंदासीं त असांखे को मसइलो साम्हूं न ईंदो। इंशाअल्लाह ताला मूंखे कभी उमेदु आहे हीअ नौजवान दोस्त आहिनि, हीअ हक़ सच लिखंदा ऐं बिल्कुलु हीअ जेको माशरे जूं बुरायूं आहिनि हिन जो उजागर कंदा। असीं बि हिननि सां गॾु बीठा आहियूं हर फोरम ते, जिते बि असांखे सॾु कंदो इंशाअल्लाह ताला। असां अॻे बि मज़लूमनि खां परे न थिया आहियूं, वरी बि मज़लूमनि सां असांजो साथ रहंदो इंशाअल्लाह ताला। ये हुआ। Good evening everyone, we are here at the Social Media Center bringing you the latest updates from Sindh News HD as the digital landscape continues to evolve rapidly.